हाँ साईं, मुझा सुहिणो कलमकार जयपाल परमार बजीर ॻोठ काटियों खां लाजवाब तहरीर असांजे समायतन ताईं पहुती आहे। ओ प्री मूं कॾहिं सोचियो बि न हो त तूं ईअं अचानक इन वेंदड़ साल जे आख़िरी डिसंबर जी बदिलजी वेंदी ऐं माण्हुनि जे ॻाल्हियुनि में अची मूंखे छॾे ॾींदे। मूंखे तो ते वॾो वेसाउ, मूं हद खां वधि तो ते एतबार कयो, मूं तोसां बेपनाह प्यार कयो, पर अफ़सोस तो जयपाल परमार बजीर खे इन डिसंबर में सम्झी न सघियो। तूं कुछ पल मूंसां साथ रही धार थी वे, मां तो लाइ तड़पंदो रहियसि, पर तोखे मूं ते ज़रो बि रहम न आयो। हा प्रिय, तूं इन डिसंबर जी पत्थर दिल छो थी वे, तो हिकु पल में मुंहिंजूं सभु वफ़ाऊं विसारे छॾियूं, पर जयपाल परमार बजीर तोखे हिकु पल लाइ बि विसारे नाहे सघियो। हा प्रिय, तूं सदाई जयपाल परमार जे साहनि में महकंदो रहंदे बजीर पंहिंजी ज़िंदगी तोखे अर्पे छॾी आहे। मुंहिंजो ई जीवन हिकु तुंहिंजे नाव थिए लाइ, आउं मरी त सघां थो, पर तोसां डिसंबर वांगुरु बेवफ़ाई नथो करे सघां। मुंहिंजे साहनि जे आख़िरी हिॾिखियुनि में बि हिकु तुंहिंजो ई नाव हूंदो। मुंहिंजे साह जे आख़िरी हिॾिखियुनि में बि हिकु तुंहिंजो ई नाव हूंदो। मूं पंहिंजी रग रग में तोखे समाए छॾियो आहे, ऐं अॼु बि प्री तोसां गॾु गुज़िरियल पलनि खे यादि करे गुज़िरियल डिसंबर ते सोचींदो आहियां त प्री असां सां कयल वाइदा ऐं वचन सभु केॾांहुं विया। मां तुंहिंजे दिलि मां हिकु सचे हीरे जी अमानत हुयसि, ऐं तोखां सिवा ॿिए कंहिंजो बि नथो सोची सघां। तोखे कसम आहे मुंहिंजी सची मोहबत जो मूंखे विसारे न छॾिजां। हाँ, तोखे कसम आहे मुंहिंजी सची मोहबत जो मूंखे विसारे न छॾिजां। कॾहिं कॾहिं मूंखे ज़रूरु सारजां ऐं मुंहिंजे बेइंतिहाई मोहबतनि ऐं वफ़ाउनि ते ज़रूरु सोचिजां। जयपाल परमार बजीर खे विसारे न छॾिजां। अखियूं ताकन जहड़ियूं के कारियूं के भूरियूं, हाँ किल में कजल घणो के त मोहब्बत जूं मारियूं। अखियूं वेचारियूं थियूं रत रोन यार ले,